अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन वनहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुझा मोहतरम दोस्तों भाइयों, आज जो प्रोग्राम बसिलसिला दस्तार फजीलत हुफ़ाज़ किराम इन दिन इदारे जे ज़ेर इंतज़ाम थी रहियो आहे, जंहिंमें तव्हां सां शरीक थिया आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे तरफ़ से तव्हां असांजी हिन आमद खे, हिन हाज़िरी खे, हिन वेहण खे मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए ऐं अल्लाह साईं हिन इदारे जे ख़िदमात खे ता क़यामत आबाद फरमाए, क़बूल भी फरमाए। असांजा जेके नौनिहाल बचड़ा फारिग थिया आहिनि, असांजी दुआ आहे त अल्लाह ताला इन्हनि जे इल्म में, अमल में, उम्र में भी बरकत अता फरमाए। अज़ीज़ो, इहा क़ुरान जी तालीम आहे जेका इंसान खे इंसान बणाए थी। क़ुरान पाक जी तालीम पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ल्ब तरह ते अल्लाह से इहो क़ुरान नाज़िल फरमाए करे पोइ हज़ूर खे फरमाए थो तबारक व तआला त बल्लिग़ मा उनज़िल इलैक, ऐं नबी जेको असां तुंहिंजे क़ल्ब ते नाज़िल कयो अथसि, तोखे जेको क़ुरान ॾिनो अथसि इहो पहुचाए ऐं पोइ माण्हुनि खे चओ कुल हाज़िही सबीली अदऊ इलल्लाह, चवनि त हीउ अथव मुंहिंजो रस्तो, मां तव्हांखे ख़ुदा जे तरफ़ सॾियां थो। पोइ इन क़ुरान दुनिया में इनक़लाब आहिनि। उहे माण्हू जेके पंहिंजूं नियाणियूं ज़िंदा क़ब्रनि में दफ़न कंदा, उहे माण्हू जेके हाजनि जी फुरलुट कंदा, अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जा उन्हनि जा रस्म रवाज हुया। पंहिंजे हथनि सां बुत ठाहे करे घड़े करे वरी उन्हनि खे पंहिंजो ख़ुदा छॾींदा हुआ त हे असांजी पुॼाईंदा आहिनि। क़ुरान पाक नाज़िल थियो, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे माण्हुनि खे क़ुरान जी तालीम ॾिनी ऐं उहे माण्हू अहिड़े अख़लाक़ हमीदा जा मालिक थी विया जो इंसाननि जा इमाम बणिजी विया। अल्लाह साईं फरमायो रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु, जेको हज़ूर जे महफ़िल में आयो, जेको मुशर्रफ इस्लाम थियो, जंहिं पंहिंजे सीने खे क़ुरान सां आरास्ता कयो, जन पैगंबर जे चेहरे अनवर खे ॾिठो ऐं जंहिं मुंहिंजी ख़ुशनूदी हासिल करण ख़ातिर मुंहिंजे हुक्मनि ते हलियो ऐं मुंहिंजे रसूल जी पैरवी अख़्तियार कयईं, मां अल्लाह इन्हनि खां राज़ी आहियां, इहे बि मुंहिंजे नेमतुनि ॾिनलनि खां इहे बि राज़ी थींदा। दुनिया जा इमाम बणिजी विया। अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे एॾो वॾो मक़ाम अता फरमायो। इहो क़ुरान इंसान खे इन एॾे वॾे मक़ाम ते पहुचाए थो। अज़ीज़ो, अॼु दुनिया जी तालीम जाॾे बि तव्हां वञो, फ्रांस में वञो, रूस में वञो, चाइना में वञो, बरतानिया में वञो, मग़रिब ऐं मशरिक़ में वञो,
कहीं भी तालीम हिन क़ुरान जो मुक़ाबिलो न कयो आहे। अल्लाह साईं जेकॾहिं उम्मत जा इमाम अॻवान पैदा कया आहिनि त उहे क़ुरान वारा पैदा कया। दुआ कयो त अल्लाह ताला असांजे बचड़नि खे क़ुरान जी तालीम सां आरास्ता फरमाए। पाण फरमायो मन क़राअल क़ुरान व अमिल बिमा फी उल्बिस वालिदाहु ताज यौमल क़ियामा ज़ौ अहसन मिन ज़ौ शम्स कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण फरमायो जंहिं क़ुरान पढ़ियो ऐं क़ुरान पाक ते अमल करे ॾेखारे, अल्लाह साईं जेके उन जे लाइ शयूं हलाल कयूं उन्हनि खे वापराए, जेके रब हराम कयूं उन्हनि खां किनारा कशी अख़्तियार कयूं उनखे तर्क करे छॾे। फरमायो अहिड़े शख़्स जे पीउ माउ खे क़यामत जे ॾींहुं ख़ुदा जॾहिं सभिनी खे उथाईंदो त अहिड़े शख़्स जे पीउ माउ खे ख़ुदा क़यामत जे ॾींहुं ताज पाराईंदो। उन जे मथे ते जेको ताज हूंदो उन जी रोशनाई सिज खां वधीक हूंदी। अहिड़ो वॾो उन्हनि जे पीउ माउ खे एज़ाज़ मिलंदो। पोइ पाण फरमायूं तव्हांजो गुमान छा आहे उन माण्हू जे बारे में जंहिं ख़ुदि क़ुरान पढ़ियो ऐं अमल कयो हूंदो, ख़ुदा उनखे केॾो वॾो एज़ाज़ था फरमाईंदो। अज़ीज़ो, हे क़ुरान मामूली किताब न आहे। अॼु असां हिते अहले क़ुरान खे घटि नज़र सां ॾिसंदा। अॼु असांजे दुनिया जे अंदरि हिन माहौल ऐं मुआशिरे जे अंदरि कमतर असां इन्हनि खे ॾिसूं था जेके माण्हू मदारिस में पंहिंजा बचड़ा पढ़ाइनि था ऐं जेके वीचारा बचड़ा मदरसनि में पढ़नि था उनखे ॾिसूं था त हे दरनि ते वेठा आहिनि, छा दरनि ते सुम्हनि था पिया। इहे वीचारा क़ुरान पढ़नि था, इहे बेरोज़गार थींदा, इहे वीचारा छा असांखे ॼण पेट पालींदा, इहे छा असांजी पर घुर हलंदा। तंहिंजे करे छोकिरे खे इंजीनियर कजे, छोकिरे खे डॉक्टर कजे, ऐं छोकिरे खे वकील कजे, ऐं छोकिरे खे चङो भलो थिए वॾी तालीम ॾिजे। अॼु दुनिया साबित करे ॾेखारियो तव्हांखे। अॼु सिंध वारा बि मजबूर थींदा इन ॻाल्हि जे मथां। अॼु जेकॾहिं इंसानियत जी ख़िदमत कई आहे त अहले क़ुरान कई आहे। हिन बारिश जे मौसम में मूंखे ॿुधायो कंहिं राशन तक़सीम कयो? आलिम था तक़सीम करनि ऐं माण्हू मदारिस वारनि ते एतमाद करनि था। जेके बि मदारिस वारा जेके बि असांजे हिननि इलाइक़नि में जाते जाते सैलाब आयो या बारिश पई, अॼु मदारिस जे मार्फत अवाम खे रिलीफ मिले थो पियो। मदारिस जे मार्फत अवाम जी पर घुर लधी वञे थी पई। कारे विया उहे तव्हांजा बालिस्टर, कारे विया तव्हांजा उहे ला पढ़ियल, कारे विया तव्हांजा उहे इंजीनियर ऐं डॉक्टर। अॼु दुनिया उन्हनि ते एतमाद नथी करे पई। सही माना में जेकॾहिं इमदाद तक़सीम कंदा त इहा क़ुरान तक़सीम कंदा बि न करे सघे। ऐं दुनिया साबित करे ऐं सही माना में जेकॾहिं क़ौम जो दर्द ऐं सही माना में जेकॾहिं इंसानियत जी हमदर्दी जेकॾहिं आहे त उहा इन अहले क़ुरान वटि आहे। अल्लाह इन क़ुरान में तालीम ॾिए थो पियो। सहाबा किराम रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमईन जे बारे में रब साईं फरमाए थो युसिरून अला अनफुसिहिम वलौ कान बिहिम ख़सासा। ॿिए खे तरजीह ॾींदा आहिनि पंहिंजे मथां, तोणे जो पाण खे ज़रूरत अथनि, पर पोइ बि ॿिए खे तरजीह ॾींदा आहिनि त मुंहिंजी ज़रूरत जो ख़ैरु आहे, हिन मुंहिंजे भाउ पाड़े वारे जी ज़रूरत पूरी। इन मेयार जे मुताबिक़ इहे आले क़ुरान वारा अॼु दुनिया में ख़िदमत करे रहिया आहिनि। अज़ीज़ो, तुंहिंजे मुंहिंजे हमदर्द ऐं तुंहिंजा मुंहिंजा ख़ैर ख़्वाह ऐं तुंहिंजा मुंहिंजा हॾ ॾोखी ऐं तुंहिंजे मुंहिंजे मथां फातिह पढ़ण वारा ऐं तुंहिंजे मुंहिंजे मयत ते दुआ घुरण वारा, अॼु तुंहिंजे मुंहिंजे बाबे जे मग़फ़िरत जे लाइ इहे क़ुरान वारा हथड़ा खणंदा त असांखे निजात मिलंदी। अॼु तुंहिंजे मुंहिंजे क़बरनि जे मथां, असांजे वॾनि जे क़बरनि जे मथां उहे माण्हू जेके दुनिया जा कानून पढ़िया आहिनि उन्हनि जे हथड़नि सां शफ़ा कोन मिलंदी। हज़ूर फरमायो जंहिं हिकु दफ़ो सूरत यासीन मुबारक पढ़ी ख़ुदा उन जे नाम अमाल में क़ुरान पाक जे 10 ख़त्मनि जो सवाब लिखाए थो। इहो बचड़ो जेकॾहिं पंहिंजे पीउ जे क़बर ते वञी करे यासीन मुबारक पढ़ी करे छड़ो दुआ घुरंदो त अल्लाह ताला उन खे क़ुरान पाक जे 10 ख़त्मनि जो सवाब उन जे बाबे खे ॾींदो। आहे का क़ुरान पाक जे तालीम सां बि तालीम मुक़ाबिलो करणो? काई बि अहिड़ी तालीम न। अॼु दुनिया जे अंदरि नज़र फेराए ॾिसो, तव्हांखे जाॾे काॾे ज़ुल्म नज़र ईंदो, बेइंसाफ़ी नज़र ईंदी, ज़्यादती नज़र ईंदी। अंग्रेज़ जे कानून में, अंग्रेज़ जे तालीम में, अहले मग़रिब जे मुआशिरे में ज़ुल्म ई ज़ुल्म आहे। हर जाइ जे क़दम क़दम ते ज़ुल्म आहे। इंसानियत सां हमदर्दी न आहे, इंसानियत सां ख़ैरख़्वाही न आहे। जेकॾहिं को टूथपेस्ट जी छड़ो वठे थो, बुर्श वठे थो, उन ते बि औरत जो फोटो छापनि था पिया। छाजे करे?
फहाशी ऐं उरियानी खे वधाइण जे लाइ साबुण जेकॾहिं को ठाहिनि था पिया उहा कंपनी बि औरत जो फोटो हणे थी पई जेकॾहिं का दवा का दरमल ठाहिनि था पिया को सीरप वग़ैरह ठाहिनि था पिया उन ते बि औरत जो फोटो हणनि था पिया इन सां मुआशिरे में बिगाड़ पैदा थींदो या इंसाफ़ पैदा थींदो मुआशिरे में हया पैदा थींदो या बेहयाई पैदा थींदी मुआशिरे खे काॾे था वठी वञनि आल मग़रिब वारा आया क़ुर वारो ईअं करे सघे बाबा जेकॾहिं तुंहिंजी शइ साफ़ आहे त बसि ठीकु आहे फोटो जी कहिड़ी ज़रूरत आहे तस्वीर जी कहिड़ी ज़रूरत आहे एॾो वॾो उघाड़ो माहौल आल मग़रिब असांखे ॾियनि था मुस्लमाननि खे कलमे वारो क़ुरान वारनि खां सवाइ असां ख़ुदा वटि मक़बूल न थींदासीं अल्लाह फरमाए थो इन हाज़ल क़ुरान यहदी लिल्लती ही अक़वम बेशक ही क़ुरान अथव जेको तव्हांखे सही मुआशिरो सिधो रस्तो ख़ुदा जे रज़ा जी जाइ ऐं ख़ुदा जे कुर्ब जो रस्तो इहो क़ुरान तव्हांखे मुहैया कंदो तव्हां ख़ुदा वटि मुक़रब तॾहिं थींदो जॾहिं क़ुरान खे चिकड़ी वठे ऐं इहो क़ुरान असांखे हिन इदारनि में मिलंदो अॼु अल्हम्दुलिल्लाह असांजो हज़रत मौलाना मरहूम सुल्तान अहमद साहब जन हिन इदारे जो बुनियाद रखियो अल्लाह उन जे क़ब्र खे रहमत सां भरे अॼु हिन बचड़नि जे लाइ जेके बि अॼु बचड़ा मग़रिब हिन में पढ़नि था मुआशिरे हिन इलाइक़े में पढ़नि था पिया इहो जेको जेको बचो क़ुर जेसिताणी इहो पढ़ंदो रहंदो उन जे क़ब्र खे सवाबु मिलंदो रहंदो उन खे सवाबु उन जे सवाब में इज़ाफ़ो थींदो रहंदो इहो क़ुर अहिड़ी वॾी तालीम ऐं एॾी वॾी हैसियत ऐं एॾो वॾो मक़ाम रखे थो पियो जो जेसिताणी इहे क़ुर पढ़ण वारा पढ़ंदा रहंदा ऐं क़ुर वारनि जी माण्हू जेके ख़ादिम ख़िदमत कंदा रहंदा क़यामत ताईं अलाह ताला उन्हनि जे क़ब्रनि में उन्हनि खे सवाबु पहुचाईंदो हे मामूली किताब कोन्हे मामूली तालीम न आहे हे मामूली माहौल मुहैया नथो करे इंतिहाई इन क़ुर मुजाहिद पैदा कया इन क़ुर वली पैदा कया इन क़ुर वॾा मुफ़सिर पैदा कया इन क़ुर वॾा मुफ़्ती पैदा कया इन माहौल में एॾा वॾा अज़ीमुल मर्तबत इंसान पैदा कया जन इंसाननि जे मुंहं ॾिसण खां बि ख़ल्क़ सिकंदी आहे इहे क़ुर पैदा कया आहिनि अज़ीज़ो इहे माण्हू मुक़रब इंसाननि में थियनि था ख़ुदा जा बि मुक़रब थियनि था उहे माण्हू इहो क़ुर पढ़ी करे एॾो वॾो मक़ाम हासिल करनि था जंहिंजे माण्हू क़दमनि में अची करे छो चवंदा आहिनि साईं दुआ घुरो त अलाह ताला असांजी मुसीबत असांजे मथां माफ़ करे अॼु दुनिया जे मथां जेके मुसीबतूं अचनि थियूं क़ुर पाक जे तुफ़ैले उहे सभु मुसीबतूं ख़तमु थियनि इहे अहले क़ुर इहे मदारिस न हुजनि हे जेके वीचारा असुर जो थी करे तूं असां निंड पिया हूंदा आहियूं गहरी निंड में सुबुह जी निमाज़ ते बि न उथंदा आहियूं इहे असुर जो थी करे वीचारा इहे नंढड़ा बचड़ा बावज़ू थी करे मस्जिद में क़ुर पाक पढ़ंदा आहिनि इहो क़ुर जो आवाज़ अहिड़ो ख़ुदा खे मक़बूल हूंदो आहे जो अलाह ताला उन धरतीअ जे मथां रहमत ई रहमत वसाईंदो आहे जेका ख़ुदा जो गैज़ ऐं गज़ब हूंदो आहे ख़ुदा उन गज़ब खे टारे छॾींदो आहे क़ुर जी तालीम जे दुआ कयो त अलाह ताला असांजे वाहणनि खे असांजे वस्तुनि खे असांजे बरबार खे असांजे शहरनि खे क़ुर जे तालीम सां आरास्ता फरमाए उहे जायूं उहे ॻोठ ऐं उहे वाहण उहे वस्तियूं ख़ुशि नसीब आहिनि जिते क़ुर जो आवाज़ हले थो पियो अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे हाल ते रहम फरमाए अज़ीज़ो मुंहिंजे हज़ूर फरमायो त 4 टोला क़यामत जे ॾींहुं निजात हासिल कंदा 4 टोला नाजी थींदा जिन खे ख़ुदा क़यामत जे ॾींहुं निजात ॾींदो हिकिड़ा उहे जेके क़ुर पढ़ाइण वारा ॿिया उहे जेके क़ुर पढ़ण वारा टिया उहे जेके क़ुर ॿुधण वारा चौथा उहे जेके क़ुर वारनि सां मुहबत करण वारा पाण फरमायूं त 4 टोलनि मज़ा हिकिड़े न हिकिड़े टोले में शामिल थी वञे कुन आलिमन औ मुतअल्लिमन औ सामियन औ मुहिब्बन वला तकुन खामिसा हज़ूर फरमायो या त आलिम थियो या त तालिब थियो या त ॿुधण वारनि में थियो या मुहबत करण वारनि में थियो त आलिमनि सां मुहबत चओ आलिमनि सां मुहबत कंदासीं आलिम सां क़ुर पाक जे करे मुहबत कयूं था हिन अल्लाह जे फरमान जे करे मुहबत कयूं था मुझे हज़ूर फरमायो जेको मन जलस आलिमन साअतैन जेको आलिम सां बस घड़ी वेठो फरमायो मन अकल माहू लुकमतैन जे आलिम सां गॾु ॿ गिरा खाधा औ मशा माहू खुतवतैन या उन आलिम जी इज़त जे करे ॿ विखा छड़ो अॻिते वधियो अल्लाह उन खे ॿ जन्नतूं ॾींदो हिकु जन्नत हिन दुनिया जे ॿीण ते हूंदी अहिड़ो वॾो शान क़ुर वारनि अहिड़ो वॾो मर्तबो अल्लाह ताला इन क़ुर जे सदके क़ुर वारनि जो कयो आहे अल्लाह तबारक व तआला हज़ूर पाक जे क़ल्ब अतर ते इहो क़ुर नाज़िल फरमाए करे हिन दुनिया खे मुनव्वर करे छॾियो दुनिया खे रोशन करे छॾियो पाण फरमायो
अंबिया अलैहिस्सलाम दुनिया में खोड़ आया, 1.25 लाख अंबिया आया, मां भी दुनिया में आयो आया, मांखे भी दुनिया जी हो छॾे विया, मांखे भी छॾणी आहे, मां भी दुनिया छॾे वेंदुसि, पर फरमायो यादि रखिजो तरक़्तु फीकुम अमरैन, 2 कम तव्हां में छॾे वेंदुमि, इन तमस्सक्तुम बिहिमा फलन तज़िल्लू अबदा, 2 कम तव्हां में छॾे वेंदुसि, जॾहिं तव्हां उन 2 शयुनि खे चिंबड़ी वरितो, 2 कमनि खे चिंबड़ी वरितो, कॾहिं बि तव्हां गुमराह न थी सघंदव। साहबा किराम सवाल कियो, साईं उहे कहिड़ियूं 2 शयूं आहिनि? फरमायूं किताबुल्लाह व सुन्नती, अल्लाह जो क़ुर तव्हां में छॾे वेंदुसि, ॿियो पंहिंजो तरीक़ो तव्हां में छॾे वेंदुसि। अॼु असांखे अफ़सोस इन ॻाल्हि जे मथां आहे जो मुस्लमान कलमो बि पढ़े थो ऐं मुस्लमान खे निमाज़ जी तौफ़ीक़ बि थिए थी पई, पर मुस्लमान हज़ूर जे सुन्नत खां परे थो भॼे, हज़ूर जे इत्तिबा खां परे थो भॼे पियो, हज़ूर जे उन नक्शे खां परे थो भॼे पियो, उन हज़ूर जे सीरत ऐं सूरत खां परे थो भॼे पियो। अफ़सोस असांखे इन ॻाल्हि दुआ कयो त अल्लाह ताला असां सभिनी खे हज़ूर जे नक्शे क़दम ते हलाए, हज़ूर जे तरीक़े जे मुताबिक़ असांखे हलाए, हज़ूर जे सुन्नत जी इत्तिबा असांखे नसीब फरमाए। अज़ीज़ो, अॼु दुनिया जे आख़िरी ॾींहं फितननि ते फितना आहिनि, फितननि ते फितना आहिनि। हिकिड़े फितने मां मस जान छॾायूं था, वरी ॿी ॻाल्हि, इन मां जान छॾायूं था, वरी ॿी ॻाल्हि, दुनिया वञी हाणे एंड ते पहुती आहे। दुआ कयो त अल्लाह ताला ख़ात्मो ईमान ते फरमाए। अॼु माण्हू दुनिया में हलिया था, बीठे बीठे वीचारा, कल्ह आयो अॼु घर हुयो, साईं सुबुह सां हले छा थो हले, अचानक मौत अचे थो, अचानक। कई अहिड़ा वाक़ियात थिया आहिनि। हिनखे छा थियो? हिनखे बुखार थियो, सुबुह जो बुखार, राति जो वीचारो फौत थियो। बाबा हिनखे छा थियो? चई हिनखे बसि घर वेठो, ठीकु ठाक वेठो, ख़ुशि वेठो, अटैक थियो, बसि वियो। अड़े हाणे बीठो, बसि वियो। ईअं माण्हू जे मथां मौत ओचितो कड़के थो अची करे। ऐं जेकॾहिं असां ईअं बग़ैर इस्तिग़फ़ार जे, बग़ैर तौबा जे ऐं बग़ैर ख़ुदा जे यादि करण जे ईअं दुनिया में जो हलिया वियासीं त छा बचियो असांखे? पाण फरमायूं 2 कम ज़रूरु कंदा कयो। घणा कम? 2 कम ज़रूरु कंदा कयो। राति जो सुम्हो तॾहिं बि 2 कम ज़रूरु कंदा कयो सुम्हण खां अॻु में, ऐं जॾहिं सुबुह जो उथो तॾहिं बि 2 कम ज़रूरु कंदा कयो। साईं कहिड़ा 2 कम कयूं? पाण फरमायूं त हिकु अल्लाह जो शुक्र करे पोइ सुम्हंदा कयो, ॿियो इस्तग़फ़ार पढ़ी करे सुम्हंदा कयो। रब तुंहिंजो शुक्र आहे जो अॼोके ॾींहं में तूं मूंखे हलाल बि खारायो, अॼोके ॾींहुं तूं मूंखे सिहत बि ॾिनी, अॼु ॾींहुं मुंहिंजो सुठो गुज़रियो, अॼु ॾींहुं मां तुंहिंजी इबादत बि कई ऐं मां तुंहिंजे दर ते सर्व सुजूद बि थियुमि। रब तुंहिंजो शुक्र आहे। ऐं फरमायूं इस्तग़फ़ार बि कंदा कयो त मतां मूंखां का रब साईं का ज़ुबान मां ग़लति लफ़्ज़ को निकिरी वियो, अखि सां ग़लति पासे ॾे को निहारजी वियो, पेर सां ग़लति पासे ॾे को क़दम हलियो वियो, दिलि दिमाग़ में को ग़लति ख़्यालु अची वियो, तंहिंजे करे रब मां माफ़ी थो वठां, बख़्शीश थो घुरां पियो, रब मूंखे माफ़ फरमाए। फरमायूं इहे 2 कम ज़रूरु कंदा कयो, शुक्र बि कयो ऐं इस्तग़फ़ार बि पढ़ो। सुबुह जो जॾहिं उथो तॾहिं बि शुक्र बि कयो त रब तूं मूंखे निंड में मौत न ॾिनो, मूंखे वरी मांखे साॻियो दुनिया में बेदार कई। इन जे करे हज़ूर जन दुआ पढ़ंदा हुआ, निंड मां जॾहिं उथंदा हुआ इहा ई दुआ घुरंदा हुआ त रब तुंहिंजो शुक्र आहे जो तूं मूंखे वरी नई ज़िंदगी अता फरमाई। अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी अहयाना बाद मा अमातना व इलैहि नुशूर। फरमायो सभु तारीफ़ूं अल्लाह जी जे असांखे नई ज़िंदगी अता फरमाई। असां त सफ़ा ईअं थी वियासीं निंड मौत वांगुरु। फरमायो निंड मौत जी भेण आहे, माण्हू खे का ख़बर न पवंदी आहे। जीअं निंड वारो माण्हू पियो हुजे, मौत वारो बीहे पियो आहे, बसि मौत वारे जो साह न हलंदो आहे, निंड वारे जो साह हलंदो आहे। ॾिसबो आहे त पाण हिनजे पेट में हेठि मथे थिए थो, साह खणे थो, बाक़ी न ख़बर हुनखे, न ख़बर न हो ॿुधे न हो ॿुधे। शुक्र कयो रब असांखे नई ज़िंदगी अता फरमाई, असांखे सफ़ा बेख़बरी मां वरी असांखे बाख़बर कयईं। ऐं इस्तग़फ़ार बि पढ़ो राति जो निंड में मथां तव्हांजे ज़ुबान में जो के ग़लति लफ़्ज़ निकिरी विया हुजनि तंहिंजे करे इस्तग़फ़ार बि पढ़ंदा। हज़ूर जे तालीमात ते हलो, हज़ूर जे ॾिसल राह ते हलो। अज़ीज़ो, असां कलमो पढ़ियो, असां कलमे गो आहियूं, हज़ूर जा उम्मती आहियूं ऐं हर उम्मती उहो ख़ुदा वटि बाइज़त थींदो, उहो उम्मती ख़ुदा वटि इज़त हासिल कंदो, उहो उम्मती ख़ुदा वटि विक़ार हासिल कंदो जंहिं पंहिंजे नबीअ जी इताअत कई। अल्लाह फरमाए थो मन युति अल्लाह व रसूलहु फ़क़द फाज़ फ़ौज़न अज़ीमा। जंहिं मां अल्लाह जे हुक्म जी इताअत कई ऐं मुंहिंजे रसूल जी पैरवी इख़्तियार कई, इहो वॾी कामयाबी खपे।
अज़ीज़ो तव्हां असांजे कामयाबी जो राज़ इन में आहे। तव्हां ॾिसो हज़रत मूसा जी उम्मत में उहे माण्हू तबाह ऐं बर्बाद थिया जन न अलाह जो चयो वरितो न हज़रत मूसा जी कॾहिं लॻा। हज़रत हूद जी क़ौम में उहे माण्हू तबाह थिया जन न हज़रत हूद जो इत्तिबा कयो न ख़ुदा जी चयो वरितो। हज़रत सालेह जी क़ौम जेका तबाह थी उन में बि उहे माण्हू तबाह थिया जन न हज़रत सालेह जी इत्तिबा कई न ख़ुदा जो चयो वरितो। हज़रत शुएब नबी जी क़ौम जे मथां उहे माण्हू तबाह ऐं बर्बाद थिया जन हज़रत शुएब जो इत्तिबा कयो न ख़ुदा जो चयो वरितो। असां बि आख़िर हिकिड़े नबी जा उम्मती आहियूं। कलमो त पढ़ो सभई, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन शइ ते अल्लाह ताला असांखे इस्तिक़ामत ॾे, कलमे ते इस्तिक़ामत ॾे। इहो कलमो मन कान आख़िर कलामुहु ला इलाहा इल्लल्लाह दख़ल अल जन्नह। हज़ूर फरमायो जंहिंजो आख़िरी जुमिलो इहो हूंदो दुनिया मां वञण वक़्तु ला इलाहा इल्लल्लाह, इहो जन्नत में ज़रूरु दाख़िल थींदो। दुआ कयो त अल्लाह ताला असांखे इन कलमे ते क़ाइम दाइम रखे, असांखे हज़ूर जी ग़ुलामी नसीब फरमाए, असांखे पंहिंजे नबीअ जो इत्तिबा नसीब फरमाए, पंहिंजे नबीअ जे सुन्नत जी पैरवी असांखे नसीब फरमाए। अज़ीज़ो असां सुम्हूं था पिया त सुबुह जो राति जो ड्रामा ॾिसी पोइ था सुम्हूं, ईअं आहे की न कोन? मुआशिरे में मोबाइल ॾिसूं था, मोबाइल वरी अहिड़ी ख़बीस शइ निकिती आहे जंहिंमें चङा भला माण्हुनि जा कम लही विया, नेकनि जा ॿार बि, सालिह माण्हू, निमाज़ी माण्हू। हिकिड़ो त आहे माण्हू जेको हिन मैदान खां परे हुजे, हिन क़ुरान जे हिन माहौल खां परे हुजे। ॿियो आहे जेको अहले क़ुरान हिन माहौल में हुजे। मोबाइल उन जी बि ज़रूरत आहे। अॼु मोबाइल सभिनी जी ज़रूरत आहे, हर बच्चे जी ज़रूरत आहे। अब बाप किथे निकिता हालात अहिड़ा थी विया आहिनि, अड़े हितां वियो हले अगवा त न थी वियो, अब शहर ख़ैर सां पहुते या न कमंद में ई तोखे बसि हिते अगवा करे विया। अब तूं अचे थो पियो त किथे पहुतो आहे, ज़रूरत आहे न सभिनी। जेके वीचारा नंढा निकिरनि था, अब स्कूल में ॿार पढ़नि था बि, अब ख़ैर सां पहुतासीं, असां ख़ैर सां, अब हाणे असां अचूं था, जेसि ताणी न मोटंदो तेसि ताणी इंतज़ारु, अब पुॼे त असांखे छॾो मैसेज कर मां ख़ैर सां पहुतो। आहे की न कोन? ज़रूरत सभिनी जी आहे। हाणे उन ज़रूरत जेका असांजी ज़रूरत आहे, उन ज़रूरत खे एतिरो हुननि एॾो उघाड़ो करे छॾियो आहे, एतिरो उन में असांखे महव करे छॾियो अथऊं जो असांजे राति जो असांजा चङा भला जेके क़ुर पढ़ाइण वारा माण्हू, क़ुर पढ़ण वारा माण्हू बि उहे फेसबुक न ॾिसनि त निंड न अचे। एॾो वॾो असांखे माहौल ईअं बुराई में धिके छॾियो आहे। हाणे इहो माण्हू जेकॾहिं राति जो अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं तस्वीरूं ॾिसी करे सुम्हिया ऐं सुबुह जो इहो जेकॾहिं इन जो लाश असांखे मिले त अलाए छा हले, हिनखे वीचारे खे कल्म नसीब थियो हूंदो अलाए कोन थियो। माहौल अहिड़े में हूं चपे चपे ते बाने खां गुनाह थियो, न अखि बचियल आहे, न कन बचियल आहे गुनाह खां, न हथ बचियल आहे, न पेर बचियल आहे, न दिलि बचियल आहे, न दिमाग़ बचियल आहे। सभु उज़वा ईअं मसरूफ़ थी विया आहिनि लग़वियात जे अंदरि। दुआ कयो त अल्लाह ताला हर कलमे वारे जी हिफ़ाज़त फरमाए, अल्लाह ताला असां कलमे वारनि खे महफ़ूज़ रखे, हज़ूर जो इत्तिबा, हज़ूर जी ग़ुलामी नसीब फरमाए। असांजे दोस्तनि चिठी लिखी आहे, असांजो घोटा क़ौम जो सरदार ख़ान वीचारो अचानक दिलि जे दौरे सबबु फौत थियो। अल्लाह ताला उन जे क़ब्र ते रहमत फरमाए। कलमे को मुस्लमान दुनिया में जॾहिं वञे थो पियो त हज़ूर फरमायो उन्हनि जे लाइ दुआयूं कयो। ॻाल्हि यादि रखिजो, हज़ूर जन फरमायो, हदीस में अचे थो, पाण फरमायूं त अल्लाह तबारक व तआला फ़रिश्ता मुक़ररु कया आहिनि जेके मूंखे पंहिंजे उम्मतुनि जे अमाल खां आगाह कंदा आहिनि। त हज़ूर साईं हे तव्हांजे उम्मत जा हे हाल आहिनि, तव्हांजे उम्मत जा ही अमल आहिनि। पोइ हर हिकु मुंहिंजे उम्मती जा अमल मुंहिंजे अॻियां पेश थींदा आहिनि। पोइ जेकॾहिं कंहिंजा नेक अमल हूंदा आहिनि, सालिह अमल हूंदा आहिनि, को ज़ाकिर माण्हू, को शब ख़ेज़ माण्हू, को ख़ुदा खे यादि करण वारो माण्हू, को वीचारो सालिह माण्हू, ख़ैर ख़ाह माण्हू, चङा कम कंदो आहे त मां उन जे अमलनि खे ॾिसी ख़ुशि थी, मां उन जे अमलनि खे ॾिसी ख़ुशि थींदो आहियां। पर जेकॾहिं मुंहिंजे उम्मती जा अमल जेकॾहिं नाकारा हूंदा आहिनि ऐं वीचारो गुनहगार हूंदो आहे, ख़ताकार हूंदो आहे, ऐं उन खां गुनाह सरज़द थींदा आहिनि, ऐं जॾहिं मूंखे उन जे अमलनि जी ख़बर पवंदी आहे त मूंखे ॾुख बि थींदो आहे ऐं मां रब साईं जे दर ते दुआ बि घुरंदो आहियां त रब इन जे गुनाहनि खे माफ़, रब इन जी पारत। एॾो शफ़ीउल मुज़नबीन असांखे रहमतुल आलमीन नबी मिलियो आहे। अज़ीज़ो
अंबिया अलैहिस्सलाम भी इन नबी जे उम्मती थियण जे लाइ तमन्नाऊं कंदा विया, रिसा कंदा विया। चुब शानश निगाह मूसा कर शुदनस उम्मतश तमन्ना कर। हज़रत मूसा जॾहिं हज़ूर जे उम्मत जे शान खे ॾिठो त रब साईं खे चए, रब मूंखे त बनी इसराइल जो नबी न करे हा, मूंखे त इन नबी जो उम्मती करे हा त भलो तव्हां असांखे उहो नबी मिलियो आहे। पाण फरमायूं उज़कुरू मौताकुम बिल ख़ैर, जेके विया आहिनि खे ख़ैर सां यादि कयो। असांजी दुआ आहे त अलाह ताला इन जे क़ब्र खे रहमत सां भरे, अलाह उनखे जन्नत में जायूं ॾे, अलाह उनजी मग़फ़िरत फरमाए। मां इहे ई लफ़्ज़ चवां थो, काफ़ी उलमा सबूरा काफ़ी वेठा आहिनि। अलाह तबारक व तआला खां इहा बि दुआ आहे त अलाह ताला हिन इदारे खे ता क़यामत आबाद रखे। ऐं मुंतज़मीन हज़रात जेके वीचारा हज़रत मौलाना सुल्तान साहब जे विसाल खां बाद में जेके बि वीचारा हिते अल्हम्दुलिल्लाह इंतज़ाम खे संभालनि था, अलाह ताला उन्हनि जे जद्दोजहद खे महिनत खे क़बूल बि फरमाए। ऐं रब तबारक व तआला असांजे जेके बचड़ा बाक़ी पढ़नि था, तालीम हासिल करे रहिया आहिनि, अलाह ताला उन्हनि खे बि पंहिंजे उन मियाद ते उन मंज़िल ते पहुचाए। ऐं अलाह ताला उन्हनि खे पंहिंजे रज़ा वारी तालीम नसीब फरमाए, इल्म नाफ़े सां उन्हनि खे बि मालामाल फरमाए। ऐं तव्हां असांजो जेको ताल्लुक़ क़ुरान जे करे हिननि इदारनि सां वाबस्ता आहे, क़ुरान वारनि सां आहे, अलाह ताला इन ताल्लुक़ खे बि हमेशह हमेशह मरण घड़ी ताईं दायम में क़ाइमु रखे। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।